नाज़रीन, टाउन कमेटी मटियारी तरफ़ा ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें आलमी शोहरत रखंदड़ क़वालिन ऐं नातख़्वाननि क़वालू नात ऐं क़सीदा पढ़ी महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। वधीक तफ़सील एहसन अली मीर बहर जी हिन रिपोर्ट में। रबियुल अव्वल जे मुबारक महीने जी मुनासिबत सां टाउन कमेटी मटियारी तरफ़ां आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में मटियारी शहर वारनि लाइ हर साल जिया महफ़िल समा क़वाली नात महफ़िल मुनक़द कई वई। महफ़िल समा में पाकिस्तान जे मशहूर क़वाल खाननि खां सवाइ सिंध जे मशहूर नातख़्वाननि हुज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात पढ़ी अक़ीदत जा गुल निछावर कया। मीलाद नबी जे हवाले सां मुनक़द कयल महफ़िल समा जे प्रोग्राम में शहर जे मुअज़्ज़िज़ीन ऐं शहरीन वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम में आयल क़वाल खाननि नातख़्वाननि ऐं मुअज़्ज़िज़ीन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इन साल भी टाउन कमेटी तरफा सरकार की आमद के सिलसिले सां बेहतरीन नमूने सां मीलाद मल्हाई है। तमाम शहर वारनि जी ख्वाहिश थी त कवाली थे महफ़िल समा, उन महफ़िल समा जो अरेंजमेंट किया है। इंशाअल्लाह ताला हर साल वांगुर इन खां बेहतर सरकार जेतिरो कजे ओतिरो घटि आहे। सरकार की करम नवाजी है और बड़ी खुशी की बात है कि सरकार का जश्न मनाया जाता है। ये तो वो जश्न है जो अल्लाह तबारक व तआला भी अर्शों में मनाता है। बड़ी खुशी की बात है, मोटियारी के लोगों की खुश नसीबी है कि सरकार का यहाँ जश्न हो रहा है। ये अॼु कवाली जी महफ़िल असां वटि हिते अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सालनि खां जॾहिं खां सम्झ आई आहे, सभिनि जे मोमिननि जे घर में ही महफ़िलूं सजनि थियूं। ऐं हींअर ही हिकिड़ो असांजे नओं नौजवान चेयरमैन हसन मुर्तज़ा शाह ऐं उनजी टीम सभिनि खे जस हुजे त उन्हनि इहो कवाली जो आहे त कवाली समा हीअ ताला जिन जिन शिरकत कई अलाह ताला उन ॿई जहान दुनिया आख़िरत पहुचाए। सब खां पहिरीं त आलम इस्लाम खे मटियारी वारनि खे सभिनी इंसाननि खे हुज़ूर नबी सल्लल्लाहु जी विलादत जी मुबारकबाद ॾींदुसि। असांजो नबी असांजे लाइ रब करीम रहमत आलमीन ठाहे मोकिलियो, असांजे सभिनी इंसान लाइ रहमत आहे। असांजो मटियारी आशिक़ रसूलनि जो शहर आहे, वलियुनि जो शहर आहे। हमेशह असांजे मिलाद थींदा रहंदा आहिनि। मूं सोचियो आहे भई मटियारी वारनि लाइ नई शइ आहियां जो कवाली जे रूप में अल्हम्दुलिल्लाह मूं लास्ट ईयर बि कयो। मूंखे ॾाढो सुठो मटियारी वारनि रिस्पॉन्स ॾिनूं, जंहिंजे मूंखे इनकरेज कयूं। अञा हिन दफ़े जेके कमियूं कोताहियुनि खे मद्देनज़र रखी हिन दफ़े अञा वधीक असां सुठे करण जी कोशिशि कई। अलाह रब्बुल इज़्ज़त खां इहा दुआ आहे इहे असांजे हुज़ूर जूं महफ़िलूं, हुज़ूर जी आमद जूं ख़ुशियूं हमेशह हलंदियूं रहनि, मल्हाईंदा रहूं इंशाअल्लाह। हर साल टाउन कमेटी तरफा अहिड़ा प्रोग्राम मुनक़द कजा वेंदा। जी नाज़रीन, तव्हां महफ़िल समा क़वाली जी महफ़िल में आयल महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधो। एहसन अली मीर बहर, धरती टीवी न्यूज़, ज़िला रिपोर्टर मटियारी।